कोयलंते ग्रिल फिश भी पचेती है, तिक्कन वांगे पचेती। आप भी खाओ, और आने वालों के लिए ये खुशखबरी है कि ये कोई नहीं दे रहा जायका, हम जायका दे रहे हैं आपको। ये तो मीठा है। तो दोस्तों है या मजेदार फिश पॉइंट। दोस्तों अॼु असां आया हूँ गुलिस्तान जोर में। हिते ही फिश ॾाढी मशहूर थी आहे मज़ेदार फिश जे नाले सां, ऐं जोर में ही पॉइंट आहे ज़बरदस्त कमाल। मतलब जंहिं भी हिते खाधी आहे न वॾी तारीफ़ कई आहे। मां तव्हांखे ॾेखारियो थो, हिकु कोयलनि ते थी पचे। भाई ये क्या बना रहे हो? जी ये मजेदार फिश है हमारा। मजेदार फिश है। तुम्हारा क्या नाम है? सोहेल नाम है। तुम्हारा नाम भी मजेदार है भाई। ये देखिए बंदा भी आ गया। तैयार हो रही है मछली। हैं? ये ग्रिल भी लगा रहे हैं। ग्रिल भाई, ये ग्रिल तैयार हो रही है। मछली पे भी है, बीच में भी लगा रहे हैं। एक मछली है, ये देखिए ये बड़ी फिश है। ठीक है मैं आ रहा हूँ पहिरों दोस्तों मां तव्हांखे ॾेखारियो थो। हे सो घी हिन में पचे थो वेठो बाहि त लकड़ी पे तैयार कर रहे हैं। कंहिंजो आयल आहे? सरसों का आयल है भाई। अब हे माना तेल अथव, घी न अथव। ठीकु आहे। सरसों माना जेको असां तेल चवंदा आहियूं, कहिड़ो सरसों ई चवंदा आहियूं। ऐं हे मच्छी अथव। हाणे हिन खां पुछूं था त कहिड़ियूं कहिड़ियूं मच्छियूं आहिनि। अब हिते झींगा बि था नज़र अचनि। झींगा भी है सर, आपको झींगा भी मिलेगा, झींगा कढ़ाई भी मिलेगी, झींगा ग्रिल भी मिलेगा यहाँ पे आपको। अच्छा, तो ये कौन सी फिश है? ये आपको पड़ेगी, ये धंधिया है, ये मुश्का है, ये हीरा है, और ये आपको पड़ेगा रेंजी का फिंगर, ये है कुकड़ का जो ग्रिल भी होता है, फ्राई भी होता है। और हमारे पास अवेलेबल है बटी फिश। जब पाकिस्तान में इधर कराची में पहली बार आई है बटी फिश, वो भी आपको मिलेगी। भट्टी फिश जी मजेदार फिश पे मिलेगी आपको। ये भट्टी फिश क्या होता है? ये सर भट्टी में बनती है। एक होती है ग्रिल फिश, एक होती है भट्टी, जैसे तंदूर है तो उस तरह का बना हुआ है हमारे पास। अच्छा, तो दोस्तों मच्छियूं तव्हां ॾिसो, हिननि वटि फिंगर फिश भी अथव ऐं हिनखे कुकड़ फिश भी चवंदा आहिनि समुंड में। ऐं हे सभु पयूं थो। हाणे झींगा फिश मां अॻ में न खाधियूं आहिनि, न वरी कंहिं जॻह ते ॾिठियूं आहिनि। हिन वटि झींगा भी अथव। ये क्या फ्राई होता है? ये सर फ्राई भी होता है, इसकी झींगा कढ़ाई भी बनती है और ग्रिल भी होता है। इसके तीन होता है, कढ़ाई भी थींदी आहे, फ्राई भी थींदा आहिनि। बराबर तव्हां ॾिसी रहे हो। अच्छा, इसके साथ मैंने सुना है आप हरी मिर्च देते हैं। जी हरी मिर्चें भी होती है, रायता भी होता है, जो सबसे मशहूर है, मजेदार भी आपको पता है यहाँ सबसे पुराना है जो चीज़ है। रायतो ऐं सावा मिर्च भी मच्छी सां गॾु ॾींदा आहिनि, मथां लीमो हणी ॾींदा आहिनि, चस्को करे ॾींदा आहिनि, ऐं ताज़ो गरम मतिलबु हे पचाए ॾींदा आहिनि। वो होता है ए ग्रेड माल होता है, वो होता है कूड़े का माल, लांचो का माल नहीं होता हमारे पास, कूड़े का माल होता है फ्रेश। अच्छा दोस्तों, हे लांचुनि वारनि खां न वठंदा आहिनि। हे कुंडे जो मतिलबु डेली जेका मरंदी आहे मच्छी, वो डेली बेस ते हूंदी आहे, ताज़ी मच्छी हूंदी आहे, ताज़ी मच्छी हूंदी आहे। हे बहरहाल मां तव्हांखे ॾेखारियो, हे असांजे गुलिस्तान जोर में आहे। हे साम्हूं हबीब यूनिवर्सिटी आहे, हबीब यूनिवर्सिटी जे बिल्कुलु साम्हूं आहे। हेॾो नालो अथव मज़ेदार फिश, ऐं तमामु घणी पॉपुलर थी वई आहे, मशहूर थी वई आहे। अच्छा, इन सां गॾु हे मां तव्हांखे ॾेखारियां, ॾिसो हे कोयलनि ते जे पचाइबियूं न तिक्का, हे कोयलनि ते ग्रिल फिश भी पचेती है, तिक्कन वांगे पचेती। अच्छा, जेका भट्टी फिश आहे, भट्टी फिश जो मतिलबु इहो आहे, हे आहे भट्टी फिश मतिलबु हिन में अंदरि विझी ढकण जेको बंदि करे छॾींदा आहिनि, पोइ हुन में पाण ई गोल फिरंदी रहंदी आहे, पचंदी रहंदी आहे। अॼुमहिल तयारु थी वेंदा त पोइ कढंदा आहिनि। बहरहाल इहे शयूं सभु तव्हांखे मां ॾेखारींदुमि। हिन जो मसालो जेको आहे, रेसिपी किथे आहे, हिन जी रेसिपी ॾिसूं। रेसिपी हिन जो मसालो हिते आहे। हिन मों हे ॿोड़े फ्राई करे पोइ हुननि में अंदरि विझंदा आहिनि। ये हरी मिर्च फ्राई करके, हरी मिर्च ये ज्यादा वो तेज तो नहीं है? ये आप खा सकते हो। खा सकता हूँ? ये समझो कि मीठा मिर्च है। ठीक है दोस्तों, हम खा के देखते हैं। भाई मैं भी खा सकता हूँ, देखता हूँ। आप भी खाओ, और आने वालों के लिए ये खुशखबरी है कि ये कोई नहीं दे रहा जायका, हम जायका दे रहे हैं आपको। ये तो मीठा है, दोस्तों। ये मिर्च ॾाढो ज़बरदस्त आहे, ऐं माना लूणु वूणु मसालो वसालो विधल त अञा चटणियूं वटणियूं लॻंदियूं त वधीक मज़ेदार थी वेंदो। तव्हां भाउ कहिड़ो? और लोकेशन बता दिए आप इनको, हबीब यूनिवर्सिटी। लोकेशन मैंने बता दिए भाई। आपका नाम क्या है? मेरा नाम मोहम्मद यूनुस नाम है। नाम ही खूबसूरत है, मोहम्मद यूनुस। क्या बात है भाई। ऐं दोस्तों हिते माण्हू ईंदा आहिनि, गाॾियुनि ते ईंदा आहिनि, फैमिलियुनि सां गॾु ईंदा आहिनि। हे तयारु थिए पियो, ये दिखो भाई, हे तयारु थियो आहे हिकिड़ी फैमिली जे लाइ। मानी भी आहे। अच्छा, मानी जो भी बंदोबस्त आहे, मानी भी आहे। ये क्या चीज़ है? ये मिर्ची भी है, ये अदरक मसाला वसाला ज़बरदस्त। दोस्तों हे स्पॉट ॾाढो खूबसूरत आहे। पहलवान ॻोठ को भी तव्हां अची सघो था, जोर चौरंगी को भी तव्हां अची सघो था। राबिया सिटी जे बिल्कुलु भरिसां अथव, सिटी रोड पर, राबिया सिटी रोड पर। आप गुलिस्तान जोर से अगर चुरंगी से आ रहे हो दोस्तों, जोर चुरंगी खां ईंदव, अंडर बाईपास क्रॉस कंदव त पहिरियों तव्हांखे उल्टे ते मजेदार फिश पॉइंट मिलंदो। सिटी रोड पर है, गोल पर है। ये आप उल्टा इधर जाने जोने की जरूरत नहीं, उसी रोड पर। भाई अगर कोई बंदा बोले कि भाई मैं इमरान चांडियों की किराए थोड़े बहुत पैसे कम कर लेना। सही ताबेदार हैं आप, जिस टाइम आओ भाई आपके लिए खिदमतगार खड़े हैं। जो जायका हम लाए हैं पहलवान गोड में कोई नहीं लाया,
सबसे पुराना मजेदार जायका उठाने वाला यही पहलवान कोट में है, मजेदार। यही पहलवान कोट में है। ॾाढी सुठी तैयारी है इन्हनि जी। वैरायटी में 4 जायके बना के दिखा रहे हैं। 4 जायके, बटी फिश, कढ़ाई है, फ्राई है, ग्रिल है। आपको इंशाल्लाह अलग अलग जायके आएंगे। आप कभी मौका दो, इंशाल्लाह कभी आए। पार्सल का भी काम है, पार्सल भी है, इधर बैठने का। ये पार्सल के लिए जल्दी से नंबर बताओ। ये देखें, ये आप देख रहे हो दोस्तों, हिते फैमिलियूं बि अची सघनि थियूं, हिते बि वेंदियूं आहिनि। उहो परते साम्हूं ॾिसो था, परते बि वेंदियूं आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांखे पार्सल वठिणो आहे न, पार्सल जे लाइ नंबर लिखियलु हूंदो, तव्हांखे उहो ॾेई था छॾियूं। जेके घर वेठे घुराइणियूं आहिनि त हे अथव मज़ेदार फिश पॉइंट। और अच्छा, यहाँ भी बैठते हैं लोग। दोस्तों, हिते फैमिली वेंदियूं आहिनि। ॾाढो टूल वूल लॻा पिया अथव, गदा वदा लॻा पिया अथव। गुलिस्तान जोर में अथव। जोर चुरंगी खां जीअं ईंदव, अंडर बाईपास पास कंदव न, त बस हे अथव। देखा है बोर्ड, मैंने देखा है। नंबर पूछो इनको, नंबर था पूछो, मैंने नंबर करवा। हमारे पास मजे वो कहाँ है, मेरे को तो नजर नहीं आई। मीठे पानी का फिश कहाँ है? अभी खत्म हो गई। इतने साईं मीठे पानी वाली मच्छी भी आहे। डंबरो, मुराकी, थेली, कुर्रो आहे, सब आहे। हाणे खत्म थई है बाबा। अच्छा, जेके जायका सजा जायका। पार्सल के लिए नंबर किसके पास है? पार्सल के लिए नंबर नोट करें, 0308901780। दोस्तों, पार्सल जो भी इंतजाम है, नंबर तव्हां वटि अची वेंदव। जंहिंखे बि पार्सल करिणो आहे जल्दी ऑर्डर कयो। हे तव्हां वटि माना ताज़ा ओॾी महिल पचाए गरम गरम मोकिलींदा। ऐं हे त मां तव्हांखे मुंहिंजो जेको फेवरेट आहे न, उहो हे आहे कोयलनि ते जेको पचे थो न, कमाल आहे ज़बरदस्त लॻे थो। मिन सां ट्यूशन तो अची वई आहे। पढ़ी आई आहे? छा पढ़ी आई आहे? कम पढ़ी आई आहे स्कूल? अरे वाह, एॾो बैग, पाण एतिरी नंढड़ी हे बैग ॾिसो, वाह एॾो बैग। हे कीअं थी खणी वेंदी आहे? बैग खणी वेंदी आहे? ईमान किथे? ईमान ने बैग खण, हे वीचारो पंहिंजो बि बैग खणंदो आहे, हुनजो बि खणंदो। हाँ, सही आहे, सज़ा अथसि। ठीकु। दोस्तों, ये गाॾी आहे। ऐं जीअं आयासीं असां पंहिंजी गाॾी खे स्टार्ट करण, त हिन जी बैटरी वेझी वई आहे राति जो थधि में शायदि। ऐं हींअर वरी असां हुन सां टो था कयूंसि परी गाॾी सां। तार खणी आया आहियूं, ॾिसूं अलाह करे थी वेंदी। जेकॾहिं थोरो बि दम हूंदुसि त थी वेंदी। दोस्तों, स्टार्ट थी वई गाॾी। हे गाॾी आहे। ऐं कल्ह खां वरी तयारी जेका थी अथसि, हयां ताईं साइल हणंदो आहे, जेके चांडियो लिखियलु आहे। ऐं टिशू पेपर हे हो सभु रखिया अथई दॿा अंदरि। ऐं गाॾी बाक़ाइदा तयारु आहे। ऐं हे जेके ॿ तव्हां नंढड़ा ॾिसो था न, हे वॾा होशियार आहिनि माशाल्लाह, आया थी ॾियनि। हे साईं गाॾी ईअं कई वेठा हूंदा आहिनि। हे नंढो अलाए वॾो आहे? नंढो वॾो आहे? ॾिसां हिन सां गॾु बि ॾिसां, बराबरि था। थोरो वॾो आहे, तूं थोरो। तव्हां मूं गाॾी केरु सिखियलु आहे? गाॾी बि तूं सिखियलु आहीं? हाँ, तोखे अचे थी न? अबू न सेखारी अथई न? अड़ी वॾी ॾुख जी ॻाल्हि थी वई। अबू तोखे सेखारी आहे, हिनखे न? अड़ी हे छा थो मां ॿुधायां यार, हे ग़लति आहे। ऐं अबू बि बीठो आहे भाई, छा हिकिड़े खे सेखारी, हिकिड़े खे न? वॾो आहे त थोरो कंट्रोल करे थो वञे, नंढो आहे वॾो सिखी वठे पोइ हिनखे। हाणे तूं घर वञ पहिरियों, हाणे तूं घर वञ त पोइ सही थो त नंढो आहे वॾो आहे। दोस्त फांसी वियो हाणे गोपांग साहब। हे ॾिसो दोस्तों, हे हथ ते हले थी, नंढड़ी हलाई आहे। ये क्या चल रहा है? लट्टू है? ये कौन सा लट्टू है? देखो गिर रहा है। अरे हाँ यार, ये तो चल रहा है। और ये कैसे चल रहा है भाई? ये तो बंद ही नहीं हो रहा है। चला कर दिखाओ, फिर से चला कर दिखाओ। अरे यार, हे ॾिसो, असां नंढड़ा गुलाब टोलाईंदासीं, काठी वारा। हे ॾिसो ॿार, बाबा हिननि खे सेटिंग करे छॾी आहे। ये कैसे चलेगा अभी? हाथ पे ऊपर उछालोगे? ऐसा ना मुंह में लगे हमारे। देखते हैं भाई, किधर गया? अरे ये ॾिसो भाई, अरे वाह भाई, ये तो चल रहा है, वाकई चल रहा है भाई। अरे क्या नाम है तुम्हारा? मोहसिन। तूने बड़ा काम कर दिया भाई। कुछ ॾींहंनि खां दोस्तों मां साहिल खे चयो त साहिल गाॾी चेक कर त कंहिंजी आहे। ऐं तक़रीबन महीनो ॿ महीना थिया अथसि हिते बीठी आहे। टायर बि पंचर, ॾिसो था, हे टायर पंचर, हे टायर पंचर, चारई टायर ॾिसो न, चारई टायर हिन जा पंचर आहिनि। ऐं गाॾी जी वञे थी कंडीशन ख़राबु थींदी, ॿार टपा था ॾियनि, जंप था ॾियनि मथां। हे सॼो ॾिसो था, सॼो हिन बॉनेट चिॿो करे छॾियो हेठि, खॾे वांगुरु। ॿार मथां चढ़नि था, छित ॾिसोसि, छित हेठि हली वई अथसि। हालांकि गाॾी भली आहे, कड़क गाॾी आहे, पर अलाए छो वीचारे जी हालत ईअं थी वई आहे। मालिकी नथा कनिसि, मालिक छॾे अलाए गाॾी हलिया विया अथसि गाॾी खे। टायर वायर हेठि किरी पिया अथसि, गाॾी वञे थी हेठि किरंदी। हालांकि 3 लख जी पकी आहे गाॾी, पर बसि मालिकी कोन्हे। दोस्तों, जेकॾहिं वीडियो सुठी लगी हुजे त भाउ जे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। वरी मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़।